कमदार जी बोतार अड़े वञ वञी करे शमन को पैसा वठी आ मुखो मोटरसाइकिल वठी हो तो उन ॾे हाणे बचल थी पैसा 40,000 वञ वठी आ जी बोतार वञा तो पर बोतार इन मोटरसाइकिल तां ॾिनी छो इहो तो वॾो में वॾो हरामी माण्हू आहे पैसा कंहिंखे बि न ॾींदो। अड़े घणी बक बक न कर तोखे जीअं चवां थो उअं कर वञ वञी पैसा वठी आ कमदार है या मैं सरदार है वञ वञी पैसा वठी आ बोतार मां त वञा तो मां त सटका खावां वञण वञ सटका खावां कमदार अहिड़ा बि आया आहिनि मूंखो ई रिझणा आहिनि। चमन खान अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम कमदार केड़ा हाल है ने? हाल आजा भला है ने माके वडेरे मोकलियो महमूद खान जी जो तो दे आयो है पैसन का पैसन दा केड़ा मा समझुम ना जो तू मोटरसाइकिल वरती हसी ना जी जी हाने मां उन जा पैसा वठण आयो है घणा 40,000 हल 40,000 त शाम वट 40 रुपया ही कोनन पाया तोके खबर भी आए मा जेंखो भी वरतो आ उन को मोटा नडी जा भले जेतरो ही बोदार होंदे अदाने मां टाइम ज़ाया न कर सुठो थी त दे पैसा न त मां जड़ो डिंगो माण्हू तो काथे मिलदो भी ना माखे ही मथे में सूरा मांजो टाइम ज़ाया न कर तो खबर भी आए पैसा मा जेको वरतो दीदो ना है मेहरबानी करे रह सके त वो ते तो मा न दीदो मा वट काढो आया पैसा मना तू सिंधी में नथो समझे तो इंग्लिश में समझाणो पवंदो है ना। हां दे हालो कमदार वठी आयस पैसा बोतार पैसा त न पर उनी जो लाश पे होती वनी शाख ते दिसी आ अरे सुठो के उनी के मारे आए बे 40,000 त छा मां अग्यां 3 लाख भी खाई हो भलो के सी मारियो सी। हां बोतार मां सोचम यो सभिनी के इया ही धक्का दींदो इन जे करे मां उनी के मारे आयो आए सुठो के कमदार सुठो के हण वनी मालक गाव दे जी बोतार वणा तो वणा।